अस्सलाम वालेकुम दोस्तों ZB TV सां मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुलबुल। अॼु ज़िक्र थींदो फ़न जी दुनिया जे उन सितारे जो, उन चमकंदड़ नाव जो, उन फ़न जे आसमान जे उन वॾी उॾाम जो, जंहिं असांजी सिंधी ड्रामे खे, सिंधी फिल्म खे हिकु वॾी हिकिड़ी विथ आची, जी हा आपा शबीरा चन्ना। आपा शबीरा चन्ना असांजी सिंधी मीडिया जो तमामु वॾो नालो आहे, तमामु वॾी अदाकारा, तमामु वॾी अदाकारा ऐं हिकिड़ी बहितरीनु शख़्सियत जी मालिक। आपा शबीरा चन्ना खे सारींदे मां पहिरियों मूंखे यादि अचे थो त आपा शबीरा सां हूअं त माना सोलो प्लेस या मूंखे यादि नथो अचे, बाक़ी पहिरीं जेकी सीरियल हुई उहा हुई वारी जी वाटू। वारी जी वाटू में आपा शबीरा जेकी सो मुंहिंजी ससु जो किरदारु अदा कयो हो ऐं उन में हिना गुल जेकी आहे उहा मुंहिंजी घरवारी जे किरदार में हूंदी आहे। निसार शाह ऐं मां पाण में ॿाहिरि हूंदा आहियूं ऐं साम्हूं असांजे जेको आहे सो मुनीर पठान ऐं अरसलान दस्तगीर हूंदा आहिनि। हूअं त काफ़ी हिन में वारी जी वाटू में ॿी कास्ट बि शामिल हुई, जंहिंमें अब्दुल अंसारी बि हुयो ऐं ॿियूं काफ़ी सिंधियूं नाले वारियूं आर्टिस्ट बि शामिल हुयूं। पर उन टाइम जॾहिं वारी जी वाटू रिकॉर्ड थिए पियो त मां आपा शबीरा खे फस्ट टाइम माना लाइवली ॾिठो ऐं हू स्क्रिप्ट खां हटी करे अगरि को जुमिलो चवंदी बि हुई त उहो बिल्कुलु सीन जी सीक्वेंस जे हिसाब सां हूंदो ऐं आउट ऑफ एटिकेट न हूंदो, अख़लाक जे दायरे में हूंदो हो, अदब जे दायरे में हूंदो हो ऐं सिंधी ॿोली जो ठेठि लफ़्ज़नि जो इस्तेमालु कंदी आहे आपा शबीरा। आपा शबीरा छाकाणि त पाण टीचर हुई, प्राइमरी टीचर हुई, पर उन खां अलावा आपा शबीरा जो जेको मुशाहिदो हुयो, जेको आम लाइफ में, आम ज़िंदगीअ में जेको उथणु वेहणु ॻाल्हाइणु, उनजो अंदाज़, उनजो सॼो कुझु जेको आहे आपा शबीरा जे साम्हूं जेको तजुर्बो हुयो, उहो तजुर्बो जेको, उहो मुशाहिदो जेको हो, उहो उन में एड कंदी हुई। हालांकि स्क्रिप्ट त बि बहितरीनु लिखियल हूंदा हुया, पर जेकॾहिं कोई जुमिलो सुठो ऐं मुहावरो सुठो तरी ईंदो त आपा शबीरा उहो उन में एड कंदी हुई। उन खां पोइ आपा सां इलाही सीरियल्स कमु थियो ऐं पत्थर दुनिया में त यकीनन आपा शबीरा जो जेको किरदारु हुयो उहो जग मशहूरु किरदारु हो, जग मशहूरु किरदारु। इन खां अॻु में हिकिड़ो ड्रामो आपा जो KTN ते हुयो मशहूरु, हुनजो मूंखे नालो कोन थो अचे, जंहिंमें सलाउद्दीन तुनियो साहब बि हूंदो आहे, उहो ढोंगी पीर जो किरदारु अदा कंदो आहे। उन में बि जेको आहे आपा शबीरा जो किरदारु ॾाढो क्लिक कयो, ॾाढो मशहूरु थियो हुयो। ऐं हीउ जेको ख़ैरां जे सिर जो ख़ैरु आहे, ख़ैरु हुजे, उहो बि जेको तकियो कलाम हुयो, उहो तकियो कलाम आपा जी अदायगी जे करे मशहूरु थियो। ऐं छाकाणि त नसरीन नाज़ जो ऐं आपा शबीरा जो जेको जोड़ हुयो, जेको माना टसल्ड जोड़ हुयो, उहो एॾो पॉपुलर, एॾो कामयाबु हुयो जो ड्रामे खे मशहूरु करे छॾियो। ऐं इन खां अलावा ग़ुलाम हुसैन ॾेपर जी जोड़ी जेको आहे सो आपा सां तमामु बहितरीनु रही। ऐं उहो आपा जॾहिं साम्हूं आर्टिस्ट सुठो हूंदो आहे न, त पोइ आर्टिस्ट हिक ॿिए सां खुली जेको आहे न पंहिंजो एक्ट कंदो आहे। ऐं आपा शबीरा चन्ना खे जेके साथी आर्टिस्ट मिलिया, जेके साम्हूं जेके सीन में हुया, उहो बि कमाल जा अदाकार मिलंदा हुआ ऐं आपा जेको आहे सो फ्रीक्वेंटली जेको आहे सो एक्टिंग कंदी हुई। सो मूं आपा खे इहो गैस कयो, इहो ॾिठो, हालांकि कंडनि जी सेज में बि आपा मूंसां कैरेक्टर अदा कयो ऐं ॾाढो बहितरीनु किरदारु कंडनि जी सेज में अदा कयसि। काफ़ी ड्रामा आहिनि, कहिड़नि ड्रामा जा नाला खणी करे, पर मां जेके पंहिंजे साम्हूं जेके आपा खे ॾिठो त मतिलबु असां उन मां सिखंदा हुआसीं। मां त इलाही सिखियुसि, पर मूंसां गॾु सिंध जा तमामु जेके जूनियर आर्टिस्ट हुया, उहे आपा खां हिकु त स्क्रीन ते ॾिसी बि सघंदो आहियां, पर जेके रूबरू आपा सां गॾु जिन कमु कयो उन्हनि तमामु घणो सिखियो। ऐं लफ़्ज़नि जी अदायगी, जोड़ तोड़ ऐं लबो लहजो, तलफ़ुज़, हालांकि असांजे अॼुकल्ह जे आर्टिस्टनि में तलफ़ुज़ जो ख़्यालु कोन थो रखियो वञे। उहो जेको आहे सो हिकिड़ो फ़र्ज़ु डायरेक्टरनि ते बि आहे त आर्टिस्टनि खां तलफ़ुज़ ते तवजो ॾियारनि, छाकाणि त ॿोली जो तहफ़ुज़ असां आर्टिस्टनि जो बि फ़र्ज़ु थिए थो त असां पंहिंजी ॿोलीअ जो बिगाड़ न कयूं।
सो आपा शबीना चना लफ़्ज़नि जे जेकी अदायगी जेकी उणति हूंदी हुई उहा एॾी ख़ूबसूरत ऐं कमाल जी कंदी हुई जो असां माना ॾिसी हैरान थींदा हुआसीं ऐं आपा खां सिखंदा हुआसीं त हीउ जुमिलो हीउ लफ़्ज़ किथे ऐं कहिड़े लहजे ऐं कहिड़े अंदाज़ सां अदा करणु घुरिजे। अॼु पूरो साल थियो आहे आपा खे विछड़े। अॼोके ॾींहं ते 14 मई ते जॾहिं आपा जे एक्सीडेंट जी ख़बर पई त सच पुछो त लिंग कांडारजी विया ऐं सभु कम छॾे पहुतासीं अस्पताल नवाबशाह पहुचण खां पोइ आपा जी कंडीशन क्रिटिकल हुई। पोइ हुनखे कराची रिफर कयो वियो। कराची आपा जेको आहे सो अस्पताल में हुई काफ़ी टाइम, सर्वाइव न करे सघी, ज़िंदगी हुनजी एतिरी हुई। अॼु जॾहिं 14 मई जो ॾींहुं अचे थो तॾहिं असीं पंहिंजी उन अमर जे विछोड़े खे दिलि जे इंतिहाई दर्द भरे लहजनि में यादि कयूं था त असांखां हिकु अहिड़ी सुठी सुहिणी आर्टिस्ट, एॾी मोहबत कंदड़ औरत, एॾी बाज़ारी, एॾी सुलछणी ऐं एॾी माना सम्झानी ॾींदड़, जीअं माना हर जेको असांजी फील्ड जो माण्हू हो उहो उनजे घर जे भाती हुजण, उनखे दुआऊं ॾींदी हुई, उनखे सम्झाईंदी हुई। घणो कुझु हाणे छा यादि करे छा यादि कजे, बसि दुआ ई करे सघूं था आपा शबीना चन्ना जे लाइ। अगरि तव्हां खां थी सघे त 4 कुल पढ़ी करे उनजे रूह खे बख़्शिजो। अलाह साईं शबीना चन्ना खे जन्नत में जाइ ॾे। अलाह साईं हुनखे जेकी बि रहमतूं आहिनि उहे उनजी रूह खे नाज़िल करे। आमीन। थैंक यू।